उस्तत कहे अनेक जन, अंत न पारावार। नानक रचना जिन रची, हा बहुविध अनेक प्रकार। नानक रचना जिन रची, बहुविध अनेक प्रकार। श्री राम। सुखमनी सुखन जे ॾियण वारी 73 पद हले थो। परमात्मा जेका रचना अनेक प्रकारनि जी कई आहे। श्री राम। त अनेक जन उन्हीं जी उस्तत करे रहिया आहिनि, पर पार न पातो वियो। उस्तत करे अनेक जन अंत न पारावार। नानक रचना प्रभु रची, बहुविध अनेक प्रकार। श्री राम। हाणे जेके जेके प्यारा उनजे पंथ पाइण में पिया आहिनि, प्रभु ॾे वञण वारा, जहिड़ा जहिड़ा पंध उन्हनि अख़्तियार कया आहिनि, उहो साहिब उन्हनि सुखमनी साहिब में चित्रण कनि था। सभु उन पंध में आहिनि। कॾहिं पाण खे चवण थी वेंदो आहे त कोई विरलो इन पासे करे थो, पर न, साहिब चवनि था प्रभु जे पंध में कई कोटें लॻल आहिनि अनेक प्रकारनि सां। मुंहिंजा विरणला कई कोट होए पूजारी, हा कई कोट होए पूजारी, हो कई कोट आचार व्यवहारी, हो कई कोट आचार व्यवहारी, कई कोट होए पूजारी। श्री राम। जेड़ी जंहिंजी व्यापक दृष्टि वई आहे, जेके प्रभु सां जुड़िया आहिनि, उन्हनि जी दृष्टि बि ओॾी विशाल प्रभु वांगे थी आहे। प्रभु सॼी रचना खे बहितर थो ॼाणे। जेके प्रभु सां जुड़िया, जिन ते प्रभु जी कृपा थी, उनखे ओॾी विशाल दृष्टि मिली आहे। उन्हनि उहो व्यापक तरीक़े सां ॿुधायो आहे। कई कोट होए पूजारी, कई किरोड़े पूजान में लॻल आहिनि। असांजो भारत देश बि छड़ो अचूं, 100 करोड़ जेका आदमशुमारी चवनि था। श्री राम। सॼो असांजो धार्मिक देश आहे। को कहिड़ी पूजा में, को कंहिंजी पूजा में, सबको लॻल ई आहे, सबको करे ई अथो, थोड़ी बहुती कहिड़े बि रूप सां कंहिंजी बि। कई कोट होए पूजारी, आख़िर सॼो केंद्र त परमात्मा ॾिया। श्री राम। और कई कोट आचार व्यवहारी, कई किरोड़े पंहिंजे आचार सां, पंहिंजे सुंदरता सां, पंहिंजे व्यवहार में हलनि था, पंहिंजे कुशलता सां। श्री राम। आख़िर व्यवहार जो वर्तन बि थिए थो, इहो बि कंहिं आचरण सां थिए थो, त उहे बि किरोड़े आहिनि। कई कोट भय तीर्थवासी, कई कोट भय तीर्थवासी, कई कोट बन मह भर मह उदासी, कई कोट भर मह उदासी, हाँ कई कोट भर मह उदासी। श्री राम राम, श्री राम राम, हाँ कई कोट भर मह उदासी,
कई कोट भय तीर्थवासी, कई कोट। श्री राम। उन्हीं जी खोजना भाव उन्हीं जे पंध में उन्हीं प्रभु दे अनेक रूपन सां कई कोट भय तीर्थवासी। भारत में कई लखें तीर्थ आहिनि, उनमें कई करोड़े पुरुषनि तीर्थनि ते निवास करे रहिया आहिनि। उते वञनि था, स्नान कनि था 12 महीननि में। कई कोट भरम है उदासी, कई कोट पाण खे उदास वृत्ति धारे करके उहे भी कई लखें। श्री राम। करोड़े संत आहिनि, जिज्ञासु आहिनि, व्यवहारिक पुरुष में भी पंहिंजो मन खे उदास रखी करके पंहिंजो व्यवहार कनि था, उहे भी करोड़े आहिनि। अॻ में चयो अहिड़ी विशाल दृष्टि प्रभु जे प्यारनि खे मिलंदी आहे जेके अंतःकरण खे समझी वेंदा आहिनि। व्यवहार कंदे भी कई मन खे उदास रखनि था, वैराग में रहनि था। कई करोड़ भरम है उदासी, कई कोट वेद के स्रोते, कई कोट वेद के स्रोते। हाँ कई कोट तपीसर होते। श्री राम राम हरे राम राम, श्री राम राम हरे राम। हाँ कई कोट तपीसर होते। हाँ कई कोट वेद के स्रोते, कई कोट वेद के स्रोते। श्री राम। वेद असांजे धार्मिक शास्त्रनि जो मूल ग्रंथ आहे और बाक़ी जेके भी धर्म ग्रंथ थिया उन्हीं मूल वेदन जो विस्तार ही आहे। श्री राम। वेदन में 108 उपनिषद, वेदन में शास्त्र, वेदन में पुराण, वेदन में स्मृतियों, सभिनी जो विस्तार ही थियल आहे। तो कई श्री राम भाव इन में न चऊं त सिर्फ वेद ही के ॿुधनि था, पर जेके भी पुराण शास्त्र धर्म ग्रंथ सब वेद सां जुड़ियल आहिनि। वेद खां अलॻि और कोई कोन्हे, कोई भी काई भी संत जी वाणी वेद खां अलॻि कोन्हे। श्री राम। वेद पुराण कहो मथ जूठे, जूठा जो न विचारे। संत जी जेका वाणी आहे सा वेद जे समान आहे। जेकी चयो संतन सां वेदन साख ॾिनी। श्री राम। माना वेद जी वाणी भरनि था तॾहिं उहा बि उहे साख ॾियनि था। वेद भाव रहियो कई करोड़े वेद जो उपदेश ॿुधनि था और कई कोट तपीसर हो थे, कई कोट उहे ज्ञान ॿुधी करके पंहिंजे तप में रहनि था। इंद्रियनि खे पंहिंजे जत में रहाइणो, इंद्रियनि खां खोटो कमु न करणु ॾियणो, बसि गृहस्थी जे लाइ इहो बि तप आहे। श्री राम। गृहस्थ में रहंदे इहा तपस्या आहे जो असांजूं इंद्रियूं ग़लति पासे न वञनि। जीअं चयोसीं भई नई सदी खे शुद्ध बणाइण जे लाइ हाणे जो प्रयास रहे सुंदर रूप सां, तीअं आत्मा सां जुड़ण जे लाइ इहे ॿाहिरियां सभई जेके साधन चई आया बसि पिछाड़ी प्राप्ति आत्मा जी आहे। त हिते हाणे साहिब चवनि था कई कोट आत्म ध्यान धारे, कई कोट आत्म ध्यान धारे। ओ कई कोट कब कब विचारे। श्री राम राम हरे राम, श्री राम राम हरे राम। हाँ कई कोट कब कब विचारे। कई कोट आत्म ध्यान धारे, कई कोट आत्म ध्यान धारे। श्री राम। कई करोड़े पुरुष आत्मा जो ध्यान धारे रहिया आहिनि। करोड़े हिन भारत में नाम लेवा हूंदा, मिलाए झिलाए सभिनी संतनि जा भगवान जा प्यारा सभिनी जो ध्यान कंदा हूंदा। श्री राम। कई करोड़े आत्म ध्यान धारे, कई कोड कब काब विचारे। जॾहिं आत्मा सां जोड़ थी वेंदो तॾहिं उन अनुभव मां अंदरों कविता प्रकट थींदी आहे।
हे संतन जी वाणी भी सब कवता जे रूप में आ। हरे राम राम। तो मुंहिंजा प्यारा, तो हिते उन प्रभु जे मार्ग में बस बाबा हे अंत त ॿुधाइण जो न आहे, हे पंहिंजो अनुभव मोई प्राप्ति थींदी। बस जंहिंखे पाइणो आहे पंहिंजे अनुभव में पाइणो आहे। हिन ॾेखाइण जहिड़ी शइ आहे न कोई ॾिसी सघंदो आहे। जंहिंखे मिलियो आहे पंहिंजे अनुभव में मिलियो आहे। श्री राम। संत हे रस्तो ॾियनि था, हे सभई रस्ता साहिब थोरे में चित्रण करे आहे। अहिड़ी एॾी इहा सॼी कई कोट ते पूरी अष्टपदी आहे। इन में सॼो ई प्रभु जा साधन जेके जेके असां अपनाए रहिया आहियूं, जंहिंजे रूपनि सां हरे राम राम, उनजो साहिब हिन अष्टपदी में सॼो चित्रण कयो आहे। आख़िरी में साहिब चवंदा हिन पद जे पोइ शब्द श्लोक तुक में, हा कई कोट नव तन नाम ध्यावे, कई कोट नव तम नाम ध्यावे, हा कई कोट नव तन नाम ध्यावे, हा नानक करते का अंत न पावे, हो श्री राम राम हरे राम, श्री राम राम, नानक करते का अंत न पावे, नानक करते का अंत न पावे, कई कोट नव तम नाम ध्यावे, कई नव तन नाम ध्यावे, नानक करते का अंत न पावे, सुख मनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम, सुख मनी सुख अमृत प्रभु नाम, सुख मनी श्री राम। हाणे थोरो विश्लेषण थे आत्मा जे ध्यान जो, आत्मा में त्रिपति जो, आत्मा जी प्राप्ति जो, आत्मन ने संतुष्टि। श्री राम। तो छा थींदो? प्रभु जी ॼाण मिली वई। जॾहिं ॼाण मिली वई, प्रभु कृपा करे पाण खे ॼाणाए, तॾहिं उन्हीं जे हृदय में प्रभु जी सिफ़त शुरू थींदी। प्रभु जे महिमा, प्रभु जे नाम जी महिमा इतिहास अचंदा पुराणनि में। शेष नाग धरती खे झली बीठो आहे। ये धरती शेष जे मस्तक ते बीठी आहे। जॾहिं चयो वियो शेष खे, श्री राम, त तुंहिंजे मथां धरती धारण कराई वञे। चयो साईं, मां धरती जो हेॾो भार, चयूं तूं मुंहिंजो नालो वठंदो रहंदे तुंहिंजे मथां धरती जो भार न पवंदो। श्री राम। हे पासो बाबा, ॿिली जेतिरो असां दिलि में जेतिरी बि ॻाल्हियुनि खे गंढ ॿधी बीठा आहियूं, चाहे उन ॿुधण खां पोइ केतिरनि ॻाल्हियुनि ते असां हलूं ई था, पर इहो ज़रूरी आहे। ॿुधल ॻाल्हियूं रुपयो छो न हुजनि, पर ॾिठल चाराना बि न थींदियूं आहिनि, पर असांजो मन गंढ ॿधियूं उन ते हलण बि करे थो। जेकॾहिं पुछियो वञे त असां साबिती किथे आहे? श्री राम। छोड़ो कंहिंजे कन मां ॻाल्हि ॿुधी करके काई बि कंहिंजी निंदा बि और पाण वर्णन करणु शुरू करे थो। उनखां पुछियो थो वञे, तो इहा ॻाल्हि ॾिठी? चवनि मां फलाणे ॿुधी। वरी फलाणे खां पुछो, तूं काथां ॿुधी? अरे उनखे गंढ ॿधियूं करे पंहिंजे मन खे केतिरो ईअं। त जेकॾहिं असां हिननि वचननि ते गंढ न ॿधूं, श्री राम, ॿारनि ॻाल्हियुनि खे सवाइ मन जे ख़राब करण जे सॼो संसार अज्ञानी आहे। उनखे गंढ ॿधी बीठा आहियूं असां में वर्तण जे लाइ।
ॾिठो से कोन पर कसे खे कसो चई छॾियोसीं, हा बसि फलाणे जे चयो पए। संतन सख़्ती सां मना कई, ॿुधी खे कन ई न ॾियो, ॿुधी खे लख रुपया संत वरिता राजपुत्र खां, पुट ॿुधी खे कन न ॾिजांइ पर ॾिठी ते बि वीचार कजांइ। हाणे सिर्फ़ संतनि जा वचन त सिर्फ़ चवण ताईं रहिजी था वञनि, असां हुनखे इस्तेमालु केतिरो था कयूं। त हिते अचूं त उन शेषनाग खे लिखनि था शास्त्र, इहा शइ ॾिठल न आहे। हरे राम राम। त उनखे 1000 मोह आहिनि शेषनाग खे, हर नांग खे त 2 फणियूं ॾिसण में ईंदियूं आहिनि, हुनखे 1000 मोहनि माना 2000 फणियूं अथनि। त लिखनि था त 2000 नाला हुन जा मुख मां नवां नवां निकिरनि था। हिन महिल ताईं तञा कमु हली रहियो आहे। श्री राम। मुंहिंजा प्यारा, त हिते सिफ़त कंदे कंदे जीव सिफ़त में समाइजी वेंदो, सिफ़त पूरी न थींदी आहे। हरे राम राम। और जेतिरी जेतिरी उन्हनि खां ओतिरी ओतिरी सिफ़त निकिती आहे, वेद ग्रंथ ओतिरी ओतिरी वाणी, जेतिरा जेतिरा अंदरि जुड़ियल आहिनि। मां अॻ में हिन जो वर्णन कयो आहे त वर्णन आयो आहे स्वामी स्वामी कबीर साहिब जन जा परम संत जा हिन कलयुग में 6.25 लख शब्द ठहियल आहिनि। इहो बि और वरी पढ़ण में मिलियो कुझु, मां सचल साहिब जो संगठन मिलियो पुस्तकनि जो, त सचल साहिब फ़क़ीर 9 लख शब्द ठाहिया आहिनि। 9 लख मां लेख आहिनि। हाणे जिन जाननि लिखियो आहे हैदराबाद में सभु, त उन्हनि एॾो कोई मुतालो कयो आहे। श्री राम। हाणे वांदा थिया इहे संत। हरे राम राम। त हाणे प्रभु जंहिंखां जेॾी सिफ़त कराया, तूं ॼाण आहे तां कोई ॼाणे, जंहिंखे तूं ॼाणाए थो तॾहिं तोखे कोई ॼाणींदो, और जेको ॼाणींदो उहो छा कंदो? तेरा दिया नाम वखाणे। तूं उनखे पंहिंजे नाम जी बख़्शिश कंदे, तूं पंहिंजी सिफ़त ई बख़्शिश कंदे। श्री राम। और तूं अचरज कुदरत तेरी बिस्मा, तूं आपे कारण आपे करणा, हुक्मे जमण हुक्मे मरणा, ये 2 शयूं पंहिंजे हथ में आहिनि उन्हनि जे। श्री राम। तंहिं लाइ साहिब पिछाड़ी में फतवा में चवनि था, नाम तेरा मन तन आधारी, तुंहिंजो नाम ई मुंहिंजे मन जो मुंहिंजे तन जो आधार आहे। और नानक दास बख़्शिश तुम्हारी, इहा तुंहिंजी बख़्शिश आहे, इहा ई मां घुरां थो, इहा ई मुंहिंजी बणी रहे, तुंहिंजे नाम में मुंहिंजो मन रहे। श्री राम। त साहिब चवनि था त पिछाड़ी आत्मा में पवण खां पोइ बसि नाम जी सिफ़त ई ईंदी। नाम में जुड़ियासीं, असांजा सभु तीर्थ तप दान सभु असांजा थींदा, और पोइ सभु सफला थींदा। हरे राम। बसि एतिरो चई। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम। श्री राम जय राम जय जय 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 राम। श्री राम जय राम। हे पूर्ण परमात्मा, पापों का कर खात्मा। हे पूर्ण परमात्मा, पापों का कर खात्मा। शोभने धर्मात्मा, शोभने धर्मात्मा, हम सब तेरी आत्मा।
हे प्रभु हम सब तेरी आत्मा, हे पूरन परमात्मा पापों का कर खात्मा। सुखिया सब संसार रहे, सुखिया सब संसार रहे, दुखिया रहे न कोई। हम सब की अभिलाषा भगवान पूरी हो। धन धान परिवार से, धन धान संतान, धन धान संतान से वंचित रहे न कोई, वंचित रहे न कोई। हम सब की अभिलाषा भगवान पूरी हो। हा विश्व बने धर्मात्मा, विश्व बने धर्मात्मा, हम सब तेरी आत्मा, प्रभु हम सब तेरी आत्मा। हे पूरन परमात्मा पापों का कर खात्मा, पूरन परमात्मा पापों का कर खात्मा। बोल राम कृष्ण भगवान, बोल गुरु नानक, सतगुरु वसण घोर, सतगुरु साईं खोताराम, सत्य साईं सतराम, पूज अमर शहीद साईं का, सखी बाबा आसगाराम, सर्व संतन महात्मा की, सर्व संतन